नमस्कार, जय झूलेलाल दोस्तों, स्वागत आहे तव्हांजो मुंहिंजे हिन शो में जंहिंजो नालो आहे सबधानी कोचिंग प्रेज़ेंट्स लाइव आजकल विद मोहित शेवाणी। दोस्तों, मूंखे यकीन आहे कि तव्हांखे मुंहिंजो पहिरियों एपिसोड वणियो हूंदो, छो त तव्हांजा कमेंट्स, तव्हांजा कॉम्प्लीमेंट्स, तव्हांजी वाधायूं मूंखे फोन, व्हाट्सएप ऐं फेसबुक जे माध्यम सां मिलियूं। निश्चित ई मुंहिंजे लाइ प्राउड फीलिंग आहे कि असां सिंधी शो हिकिड़ो खणी था अचूं जंहिंजो नालो असां ॾिनो आहे लाइव आजकल विद मोहित शेवाणी। मोहित शेवाणी को ब्रांड कोन्हे, मोहित शेवाणी हिकिड़ो माध्यम आहे तव्हांखे उन्हनि सभिनी माण्हुनि सां जुड़ण जो जेके सिंधियत लाइ वॾो कमु करे रहिया आहिनि इन टर्म्स ऑफ आर्ट। कला जगत सां उहे माण्हू मां हिन शो में खणी ईंदो आहियां, मुंहिंजे शो में ईंदा आहिनि ऐं मुंहिंजे शो में मूंखे वाधायूं ॾींदा आहिनि ऐं पाण तव्हां सां मुखातिब थींदा आहिनि। असांजी पहिरीं गेस्ट त भेण काजल चंदीरामाणी, तव्हां हुननि खे ॿुधो त अॼु जेको नालो आहे उहो नालो के परिचय जो मोहताज कोन्हे। उहो नालो अहिड़ो आहे जो न केवल सिंधी समाज में असांखे प्राउड फील करायो, पर हिंदी इंडस्ट्री में गैर सिंधी भाषी जेकी असांजी इंडस्ट्री थी उनमें वॾो मुक़ाम हासिल कयो। चाहे उहा प्रेयर हुजे जेकी हर स्कूल में हर ॿार हर वॾो दुख जे समय में ॻाईंदो आहे कि इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। अंकुश फिल्म जी अहिड़ी गानो जेको प्रार्थना जो रूप खणी हर दुख सुख में असां ॻाईंदा आहियूं, उहो अगरि कंहिं ॻायो आहे त दादा घनश्याम वासवाणी साहब ॻायो आहे। मिले सुर मेरा तुम्हारा, जेको सभिनि भाषाउनि जो समावेश थियो, जेको नरेंद्र हिरवाणी असांजे क्रिकेट मथां पिक्चराइज़ थियो उहो गानो, उन जो ॿ तुकूं सिंधीअ में अगरि कंहिं ॻायूं त दादा घनश्याम वासवाणी ॻायूं। मां बिना कंहिं देर कए पंहिंजी टेक्निकल टीम सां चवंदुमि कि दादा घनश्याम वासवाणी खे फ्रेम ते खणी अचनि प्लीज। दादा घनश्याम वासवाणी। साईं कीअं आहियो? ॾाढी ख़ुशी। सर नमस्कार, जय झूलेलाल। जय झूलेलाल, जय झूलेलाल। कीअं आहियो सर? बिल्कुलु फर्स्ट क्लास, एकदम ठीक ठाक। बॉम्बे जी हिकिड़ी पंहिंजो मज़ो आहे। मां भोपाल में आहियां पर बॉम्बे जी रोशनी अलॻि आहे, बिल्कुलु अलॻि चमकी रहिया आहियो सर। पर हिते कोरोना वायरस जा पेशेंट्स बि घणा ई आहिनि। कोरोना विश्व स्तर ते आहे। तव्हांजो इहो क्वारंटाइन जो टाइम कीअं पियो निकिरे सर? इहो ज़रूर ॿुधायो दर्शकनि खे। इन खां पहिरीं मां पंहिंजो शो ऑफिशियली स्टार्ट कयां, इहो कोरोना जो टाइम कीअं कटे रहिया आहियो? साईं असांजो इहो क्वारंटाइन जो टाइम आहे न, जाम दफ़ा कढियो एज एन आर्टिस्ट। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे कि हिकु हिकु ॿ ॿ टे महीना कम ई न हूंदो आहे त असां पंहिंजे घर में ई लॉक हूंदा आहियूं, लॉकडाउन हूंदा आहियूं, त आदत पियल आहे। आई थिंक वन ऑफ द बेस्ट आंसर मूंखे जेको मिलियो आहे कि असांजो कोरोना जो टाइम घणई दफ़ा ईंदो आहे। त उन टाइम में अंकल तव्हां छा कंदा आहियो? मतलब बस पंहिंजो रियाज़ कंदा आहियूं, थोरो पढ़ंदा आहियूं, कंपोज़िशंस कंदा आहियूं, ॻाईंदा आहियूं, वॼाईंदा आहियूं, घर में पंहिंजे वाइफ खे तंग कंदा आहियूं, ॿियो छा। अच्छा, यू आर दी फर्स्ट सर जेको चए थो मां वाइफ खे तंग कंदो आहियां। न त अॼु ताईं जेतिरनि माण्हुनि सां मिलियो आहियां उहे सभु मूंखे चवंदा आहिनि वाइफ मूंखे तंग कंदी आहे। त यू आर दी फर्स्ट इन माय लाइफ 30 इयर्स ऑफ माय करियर जेको चए थो मां वाइफ खे तंग कंदो आहियां। इहो कीअं कंदा आहियो? इहो दर्शकनि खे ॿुधायो, असांखे सिखणो आहे सभु। न, उनमें सिखण जी का ॻाल्हि ई कान्हे। थोरा बता सुबता कम कयो, पाण ई ख़बर पइजी वेंदव कीअं तंग कबो आहे। चलो सर, थैंक यू सो मच। तव्हां मुंहिंजे हिन शो में आयो ऐं बिफोर वी स्टार्ट शो ऑफिशियली आई वांट टू हियर योर रिएक्शन अबाउट दिस शो लाइव आजकल विद मोहित शेवानी। हाउ यू फाइंड दिस सर? तव्हांखे कीअं लॻंदो आहे? मूं तव्हांजो फर्स्ट एपिसोड ॾिठो, इट वॉज वेरी इंजॉयबल। जॾहिं तव्हांजी इन्विटेशन आई इन शो जे लाइ, सभिनीनि खां पहिरियों त सवाल इहो आयो कि भई मोहित अलाए छा छा सवाल पुछंदो, पता मूंखे ख़बर कान्हे मां जवाबु ॾेई सघंदुसि कि न। त मज़ो आयो, ॾाढो ॾाढो सुठो। ऐं इहो कनेक्ट करण जो ॾाढो सुठो ज़रियो आहे पंहिंजे दोस्तनि सां, पंहिंजे सिंधी भाउरनि सां ऑल ओवर द वर्ल्ड। चलो थैंक यू सो मच सर। त वी आर स्टार्टिंग दिस शो, ओपन था कयूं जय झूलेलाल चई करे। ऐं हिन शो जा कुझु सेगमेंट आहिनि। पहिरियों सेगमेंट मां खणी आयो आहियां जेको हींअर मां धीरे धीरे शो अपग्रेड करे रहिया। तो फर्स्ट टाइम असां इहो सेगमेंट कोन खणी आयासीं। वी आर स्टार्टिंग विद यू ओनली। आवर फर्स्ट सेगमेंट इज नो योर सेलिब्रिटी, KYC। यस, नो योर सेलिब्रिटी। स्टेज दर्शक ॾिसी रहे आहिनि, नो योर सेलिब्रिटी लिखियल आहे, पंहिंजे सेलिब्रिटी खे सुञाणो। थैंक यू सो मच। तो सर नो योर सेलिब्रिटी। Sai, can you hear me? जी? Can you hear me? Yeah, I can hear you, sir. Know your celebrity is the segment जंहिंमें असां तव्हां खां उहे सवाल पुछंदासीं जेके ऑडियंस खे कॾहिं त स्टेज जे
थ्रू न ॿुधाए सघंदा आहियो। त फर्स्ट ऑफ ऑल हाउ यू स्टार्टेड योर जर्नी सर, तव्हांजी जर्नी कीअं शुरू थी? हाउ घनश्याम वासवानी सर बिकम घनश्याम वासवानी एज अ ब्रांड? अरे ना, मां अॻु में शौक़िया तौर ते ॻाईंदो हुउसि। हाणे जीअं जी स्कूल फंक्शन्स में ॻायो, पोइ कॉलेज में आयासीं, कॉलेज कैंटीन में, कॉलेज डेज़ ते इंटर कॉलेज कॉम्पिटिशन में ॻाईंदा रहियासीं। ईअं ई शौक़ु ॾाढो पैदा थियो, छाकाणि घर में थोरो संगीत जो माहौल हो। मुंहिंजा पिताश्री दादा संतदास वासवाणी साहब उहे हुआ सुपरिंटेंडेंट हुआ, पर ॻाइण जो शौक़ु हो। त सिंधी कलाम असां चौंकियुनि ते वेंदा हुआसीं, जंहिंमें सिंधी कलाम मां ॿुधंदो हुउसि नंढपण खां। शौक़ु हुअण जे करे मां थोरो रिदम बि वॼाईंदो हुउसि, नाल वॼाईंदो हुउसि, ढोलक वॼाईंदो हुउसि। ईअं ई शौक़ु पैदा थियो। त ॻाईंदे ॻाईंदे पोइ कॉलेज डेज़ में ऐं सुठी कंपनी मिली कॉलेज में बि, जॾहिं मां ग्रेजुएशन कयो पिए। दैट वॉज वे बैक इन 1973। जी ऐं तॾहिं मूं पहिरियों पंहिंजो षणमुख आनंद हॉल में पहिरियों शो कयो फिल्मी गाननि जो। अच्छा, हुन में असांखे शायदि असांखे पिक्चर भाई हुन शो जो, मां टेक्निकल टीम खे चाहींदुमि उहो फोटो ॾेखारे जेको तव्हां फर्स्ट शो कयो। असां इहो बि ॾिसणु चाहींदासीं फर्स्ट शो जो पिक्चर। यस प्लीज कंटिन्यू सर। हा, त उहा जेको शो थियो उहो 30 म्यूज़िशियंस सां लाइव शो हो। ऐं वेरी ही मुंहिंजो जेको तव्हां पिक्चर ॾिसो वेठा, हीअ मुंहिंजो पहिरियों गज़ल जो कमर्शियल परफॉर्मेंस हो। उनजी पिक्चर ओके आहे जंहिंमें सभु आहिनि उस्ताद गुलाम मुस्तफ़ा खान साहब एंड उस्ताद तारीख़ खां तबले ते, रूप कुमार राठौड़ साहब आहिनि, छाया गांगुली जी नेशनल अवार्ड विनर आहे, उहो बि पिक्चर में आहे। ऐं बसि ईअं ई मिड़ई शौक़ु वधियो। पोइ मां लॻभॻि जॾहिं मूं वकालत पढ़ी पे गवर्नमेंट लॉ कॉलेज में, त तव्हां इंटर वकील कॉलेज कॉम्पिटिशन में हा, आई हैव डन माय लॉ। 3 सालनि जो आहियो? डिग्री पोइ आहे त मूं वटि। वकील बिफोर यू फिनिश योर टॉक्स, वकील त कूड़ बि सुठो ॻाल्हाईंदा आहिनि, त तव्हां कूड़ ॻाल्हाए ॻाल्हाए भाभीअ खे कीअं रिंदराईंदा इहो ॿुधायो ज़रूर। हा साईं, केरु आहे जेको कूड़ नथो ॻाल्हाए? असली चहिरो वाह त कंहिंजो साम्हूं ईंदो ई कान्हे। चवंदा आहिनि वकीलनि जा, असां हिकिड़ो नाटक कंदा हुआसीं, हुन में मां वकील ठहियुमि त हिकिड़ी कहावत हुई कि वकील जा 2 हथ जेके हूंदा आहिनि ॿियनि जे खीसनि में हूंदा आहिनि, पर तव्हांजो हा व्यक्तित्व त अहिड़ो आहे कि तव्हां पाण विराईंदा आहियो सभिनी खे प्यार। अरे न, सो नाइस ऑफ यू। त मां जॾहिं लॉ कॉलेज में हुउसि त जगदीश जी चित्रा जी, नौशाद साहब ऐं जानी बाबू कमाल इहे जजिस हुआ हिकिड़े इंटर कॉलेज कॉम्पिटिशन में। त उन्हनि मूंखे उते ॿुधो ऐं मूं हिकिड़ी मेहदी साहब जी गज़ल ॻाई, कैसे छुपाऊं राज़ गम दीदा तर को क्या कहूं, ॾाढी सुठी गज़ल आहे पीलू में। उहा मूं ॻाई, उन्हनि खे एॾी वणी त मूंखे घुरायूं, चयूं भई क्या कर रहे हो? वो जो दिन के वक्त में तो अपने अंकल्स के साथ में कपड़े का काम है और सुबह को कॉलेज अटेंड करता हूँ। तो चाहिए व्हाई डोंट यू टेक अप टू म्यूजिक? मुझे मैं भाई साहब मुझे घर चलाना है, डैडी रिटायर हो गए, पैसे की जरूरत रहती है। तो चाहिए नहीं तुम चिंता मत करो, तुम आ जाओ, मैं एक नया रिकॉर्ड प्लान कर रहा हूँ। HMV नया रिकॉर्ड बना रही है जिसमें मैं 6 आर्टिस्टों को इंट्रोड्यूस कर रहा हूँ। त ईअं करे पोइ मां जगजी जी सां मुलाक़ात वधी। उन्हनि मूंखे रिकॉर्ड कयो 2 गज़लूं मुंहिंजूं, जेको पहिरियों एल्बम मुंहिंजो आयो जगजीत सिंह प्रेज़ेंट्स टैलेंट ऑफ 80s, उन में मुंहिंजूं 2 गज़लूं हुयूं। हा, वेरी नाइस, ही जेको आहे सोलो एल्बम जे रिलीज़ जो फंक्शन आहे। मुंहिंजो सॼो एल्बम वेरी पोइ जगजीत जी कंपोज़ कयो, जेका तव्हां पिक्चर ॾिसो वेठा स्क्रीन ते। हा, ऐं इहो रिलीज़ फंक्शन जो ई पिक्चर आहे। ऐं मुंहिंजी नब्ज़ पिया ॾिसनि कि भई मां नर्वस त कान आहियां। तव्हां कॾहिं नर्वस कोन थींदव। मूंखे लॻे थो जगजीत सिंह साहब जो जेको प्यार तव्हांखे मिलियो, तव्हांजो प्यार जेको जगजीत सिंह साहब खे मिलियो, तव्हां 2 लेजेंडरी पर्सनैलिटीज़ आहियो। हिकु त थी सघे थो शारीरिक रूप सां असां सां गॾु न आहिनि, पर हुननि जी दुआऊं ज़रूर तव्हां सां मूंसां गॾु आहिनि। जगजीत सिंह साहब हिकु पंहिंजे पाण में अहिड़ी पर्सनैलिटी हुई। तव्हां ॻाल्हियुनि में जी सर हीअं ॿुधायो कि तव्हांजो कपिड़े जो कमु हो, हा जी। त मां तव्हां, हा त मां इहो सॉरी। पुछणु पियो चाहियां, कपिड़े जो कमु हो त कॾहिं ईअं थियो कि गानो ॻाईंदे ॻाईंदे कंहिं माईअ खे ईअं कपिड़ो विकिणी छॾियो हुजे, अहिड़ो को किस्सो यादि हुजे भई हूअं नथी वठे त ईअं ई वठी छॾे? असल उहो कमु अहिड़ो हो कि ॻाइण मां त विसारे ई छॾियो हुन कम में। टाइम ई न मिलंदो हो।
अच्छा हुन कम में न घणी दफ़ा थींदो आहे न, को ग्राहक ईअं कोन थो मिले त आइए ले जाइए ईअं करे त कुझु कोन कमु थी वियो पतो पियो। उहो न, पर मां ॻाइण जे ज़रिए मां लखे मारुति गाॾियूं विकियूं आहिनि। अरे वाह! मूं मारुति कार जो जेको फर्स्ट कमर्शियल हो, मेरा अरे सपना वाह! मेरी मारुति, उहो मूं ॻायो हो। त उहो ऐं कमर्शियल मूं वटि आहे। मां चाहियां थो कि हुनखे एक्सपेरिमेंट था कयूं, हुनजो वीडियो ऑफ था कयूं, वीडियो तव्हां ॻायो, पिक्चर मां थो ॾेखारियां, कीअं रहंदो उहो? अच्छा अच्छा, भले, हलो ॾिसो कोशिशि कयूं। हाँ, आई विल रिक्वेस्ट माय टेक्निकल टीम प्लीज शो दैट वीडियो। ऐं घनश्याम अंकल बैकग्राउंड में ॾींदा। वाह, स्वागत आहे सर। कल आंखों में थी, कल आंखों में थी, कल आंखों में थी, आज हाथों में है, मेरा सपना मेरी मारुति, मेरा सपना मेरी मारुति, मेरी मारुति, मेरी मारुति। इन खां पोइ तव्हांखे मारुति कार गिफ्ट कई वञ मारुति वारनि की न अंकल? अरे न, मां वियो हुउसि मारुति शोरूम में, त हाँ उन्हनि ॾींहंनि में एस्टीम जो रवाज हो, त मां एस्टीम बुक करणु वियो हुउसि। त हाँ मुंहिंजी वाइफ चयो उन्हनि खे, तव्हांजे जेको कननि में जेको मारुति जो जिंगल वॼंदो आहे न, इहो हिननि हाँ जो ॻायल अथव, त तव्हांखे कंसेशन ॾियणु खपे। तो हु भाई एरो छितो हो, चई भाई साहब हम आपका ये रोज गाना सुन सुन के उल्टा आपको हमको पैसे देने चाहिए। त इहो तव्हांजो एक्सपीरियंस आहे सर। जी जी हर जी। कंहिंजे जीवन में हिकिड़ो रोल मॉडल हूंदो आहे। हूअं त जगजीत सिंह साहब सां तव्हां निश्चित ई प्रभावित हूंदा, छो त हुननि जो रोल तव्हांजे जीवन में सुठी दोस्ती जे नाते ऐं हिकिड़े एज़ अ मेंटोर, एज़ अ गुड फ्रेंड ज़रूरु रहियो हूंदो। पर मां चाहियां थो एज़ अ चाइल्डहुड, जॾहिं तव्हां वॾा थियो पिया, ओॾी महिल तव्हां कंहिंखे रोल मॉडल खयो, जेॾी महिल घनश्याम वासवाणी साहब एज़ अ ब्रांड तयारु थियनि पिया? मां स्कूल में मां रफ़ी साहब खे ॾाढो ॿुधंदो हुउसि। रफ़ी वाह साहब ऐं मन्ना डे साहब, त ॾाढो शौक़ु हो, हिननि जा गीत ॿुधंदो हुउसि। ऐं बिना का संगीत माला ॿुधंदा हुआसीं उन्हनि ॾींहंनि में। उन्हनि ॾींहंनि में त कैसेट रिकॉर्डर बि कान हो, न रिकॉर्ड प्लेयर हूंदो हो, पर सभिनीनि जी हैसियत कान हूंदी कि भई रिकॉर्ड प्लेयर वठे, त असां रेडियो ते गीत ॿुधंदा हुआसीं ऐं रेडियो वेरी ते नाइस। ॿुधी ॿुधी करे गीत यादि कंदासीं। त जॾहिं बिना का संगीत माला में को टॉप 10 में गाना ईंदा, त उहे हर हफ़्ते इंतज़ारु कंदासीं कॾहिं ही वरी गानो वॼंदो त असां गानो यादि कयूं। त इहो ई बचपन जो किस्सो इहो ई आहे। सर रफ़ी साहब जो तव्हां नालो खयो, ॿ लाइनूं कहिड़ियूं रफ़ी साहब जो जेकी तव्हांखे सभिनि खां वधीक पसंदि हुजनि, प्लीज़ दर्शकनि खे ॿुधाईंदा। अच्छा, कोशिशि कयां थो। हिकिड़ो मां गीत ॻाईंदो ज़रूर स्टेज ते, जी। तेरे नाम का दीवाना, तेरे घर को ढूंढता है, तेरे नाम का दीवाना, तेरे घर को ढूंढता है, जिस नजर पे दिल फिदा है, उस नजर को ढूंढता है। सर तव्हां पंहिंजी रियल लाइफ में एतिरा रोमांटिक आहियो कि रुगो ॾिसजंदा आहियो? साईं, मुंहिंजी लाइफ इज फुल ऑफ रोमांस। आई थिंक फुल देयर ऑफ कैन बी नो म्यूजिक विदाउट रोमांस। त हिकु बचपन जो प्यार थींदो आहे, उनजो को किस्सो ॿुधाइण चाहियो अगरि दर्शकनि खे? कि नंढे हूंदे थींदो न कचो कचो प्यार, 14-15 साईं साल में जेकी छोकिरी वणी वेंदी आहे। अरे ईअं त घणा ई किस्सा थिया, केतिरा अफेयर्स थी विया ईअं त। तव्हां पर घणेई हाणे चई ही करे ॻाल्हियूं, मूंखे न ही ॻाल्हियूं असां बंदि रखूं त सुठो आहे, न त मूंखे घर खां ॿाहिरि दरवाज़ो मिलंदो। वेरी नाइस सर। हिकिड़ो गानो थियो जेको पोइ प्रार्थना ठही वई ऐं तव्हांखे ब्रांड ठाहे छॾियो, जे मूंखे लॻे थो कि उन गीत जो तव्हांजे लाइफ में वॾो इंपॉर्टेंट रोल हूंदो। अलाए केतिरो, मूंखे हा न आहे ख़बर, पर असां तव्हांखे हुन गाने सां सुञाणंदा आहियूं। जेॾी महिल तव्हां इहो जी गानो जी। रिकॉर्ड कयो पिया, इन जो ऑफर तव्हां वटि कीअं आयो? बैक एंड स्टोरी छा आहे हिन गाने जी? और जेॾी महिल तव्हां सभु इहो गानो रिकॉर्ड कयो पिया, प्रेयर जो नालो इतनी शक्ति हमें देना दाता, छा तव्हां सभिनि जी सोचियो कि जी। एतिरो वॾो सुपर हिट सॉन्ग थी वेंदो? हा, एक्चुअली इहो ॾाढो अजीब किस्सो आहे।
मां बि स्ट्रगलर होसि उन्हनि ॾींहंनि में। मुंहिंजो जेको पहिरियों रिकॉर्ड रिलीज़ थियो हो 80s में, त मूंखे जग्गी जी चयो अभी अभी इधर बैठो मत, तुम जाओ सबको ये गाना सुनाओ, हर म्यूज़िक डायरेक्टर को सुनाओ। कैसेट हूंदी हुई उन्हनि ॾींहंनि में, त उहा कैसेट खणी मां हर कंहिं म्यूज़िक डायरेक्टर वटि वेंदो हुउसि। त पहिरियों दफ़ो मां कुलदीप सिंह साहब आहिनि, जेके इप्टा में कंपोज़र आहिनि, फिल्म संगीतकार बि आहिनि ऐं प्राइवेट एल्बम्स बि जाम कयूं अथनि। त मां उन्हनि जे घर कोलीवाड़ा में, सायन कोलीवाड़ा में मां वियो हुउसि ऐं उन्हनि मूंखे ॿुधो, उन्हनि खे वणियो। त उन्हनि चयो कि भई हिकिड़ी फिल्म ठहे पई, एन चंद्रा जी पहिरीं फिल्म हुई ऐं मिस्टर सुभाष हुआ, हू वॉज अ प्रोड्यूसर। त हुन नंढी रूम में उते GTB नगर में कुलदीप जी, मां, मशहूर सिंगर अशोक खोसला, मुरलीधर जेको एक्टर सिंगर आहे, शेखर, असां सभु वेठासीं, अभिलाष जी वेठा हुते। त कुलदीप जी धुन पिया ठाहिनि ऐं अभिलाष जी ये सिटियूं लिखियूं, इतनी शक्ति हमें देना दाता। छाकाणि उन्हनि खे सिचुएशन अहिड़ो खपंदो हो कि फिल्म में जीअं ऐ मालिक तेरे बंदे हम हो न गीत, उन टाइप ते को गीत खपे। त उहो गानो ठहियो ऐं सभु नवां, प्रोड्यूसर बि स्ट्रगलर, प्रोड्यूसर पंहिंजो फ्लैट गिरवी रखी करे फिल्म ठाही। त ज़ाहिर आहे जॾहिं ॻाईंदासीं त पेमेंट त मिलणी कान हुई। पेमेंट कोन मिलंदी हुन टाइम ते? त हा, ॾाढी घटि, यानी असांखे बि हो कि भई असां फिल्म में राग ॻायूं ऐं सॼी फिल्म जो प्लेबैक असांखे करिणो हो। छाकाणि सभिनीनि दोस्तनि, चङनि दोस्तनि जी स्टोरी हुई। त मूंखे जॾहिं लॻो असां मां ई ॻायो, पतो- हा, मूंखे तव्हांखे लॻो सची मां ई ॻाल्हि रुॻो ॿुधायां, फ्रीअ में कमु कंदो आहियां। एक्चुअली तव्हांखे सची ॻाल्हि ॿुधायां कि जी मूंखे घणी पेमेंट मिली हिक राग जी, हुनजी। ॿुधायो साईं, हाणे इहो पतो त ओपन कयो घटि में घटि। हा, अच्छा 250 रुपया मिलिया। हा। वाह, उन टाइम में 250 लख आहिनि, ऐं पहिरियों ब्रेक हो हिकु प्रकार सां, जीअं तव्हां चओ हा था। हा हा, असांखे ॾाढी ख़ुशी थी। पर जॾहिं फिल्म रिलीज़ थी, सुपरहिट थी ऐं गानो एॾो एप्रिशिएट थियो कि हर स्कूल में, हर बैंक में, हर फैक्ट्री में कमु शुरू करण खां अॻु में इहो गीत वॼंदो आहे। त वाह, इहा ॾाढी वॾी तसल्ली मिली। इनफैक्ट हिन गाने जो चर्चो जॾहिं सुषमा जी हुई पार्लियामेंट में, त हिन गाने जो चर्चो आयो ऐं हिन गाने जे दम ते कॉपीराइट जो अमेंडमेंट जेको आयो, उन गाने बल ते आयो। इट केम बिकॉज ऑफ दैट सॉन्ग। अच्छा, कॉपीराइट जेको थियो वो जेको अमेंडमेंट हिन बल हाणे ते आहे, तॾहिं अमेंडमेंट, ॿुधायो। हाणे जेको जावेद अख्तर साहब अमेंडमेंट आंदो हो न, त उहो सॼो हिन गीत जे चर्चा हिन गीत सां शुरू थी हुई। मूंखे लॻे थो हिन त फ्रेम मां आउट थो थी वञा, ऐं मां घनश्याम हा, अंकल सां रिक्वेस्ट थो कयां कि रुगो तव्हां ॾिसजो, इतनी शक्ति हमें देता गानो हुजे त उहो बेस्ट रहंदो। मां आउट थो थी वञा, मूंखे दर्शक थोरी देरि न ॾिसनि, ही गानो, ही प्रेयर ज़रूर तव्हां ॿुधाईंदा 2 लाइनूं त वधीक सुठो लॻंदो, जेतिरो तव्हांखे पसंदि हुजे। हूअं त सॼो ॿुधणु चाहींदासीं, पर तव्हांखे जेतिरो पसंदि अचे। ऑल योर सर। जी जी। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना, इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम न सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अर्पण, फूल खुशियों के बाटे सभी में, सबका जीवन ही बन जाए मधुबन, अपनी करुणा
कजल तू बहा के कर दे पावन हर एक उमंग का कोना, हम चले नेक रास्ते पे उसे भूल कर भी कोई भूल हो ना। थैंक यू सो मच सर। और मूंखे लगे थो इहा प्रेयर मूंखे जॾहिं मां नंढो हूंदो हुउमि स्कूल में ॻाईंदो हुउमि त नंढा जेॾी महिल ॿार हूंदा आहिनि प्रेयर कंदा आहिनि त अखियूं ॿुटे हिकु अखि हीअं खोले छॾींदा आहिनि, पर हीअं कंदा आहिनि वरी हीअं कंदा आहिनि, मास्तानी पुठियां थी धक हणंदी आहे। त हिन प्रेयर जूं इहे यादियूं मूंसां जुड़ियल आहिनि। मां नंढो हूंदो हुउमि हीअं जोड़े वाह, पोइ हिकु अखि हीअं करे हाँ हाँ सॼी प्रेयर हाँ निकिरी वेंदी। तव्हां बि नंढे हाँ हूंदे इहा हाँ, मश्करियूं ज़रूर कयूं हूंदियूं सर। जी 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 जी, सर तव्हांजी पूरी जाम फैमिली जाम, म्यूजिक सां जुड़ियल आहे, मतलब आई नो योर डॉटर पर्सनली, आई नो योर सन, आई नो योर वाइफ। तव्हां सभु घर में संगीत सां जुड़ियल आहे। जीअं मुंहिंजे घर में छा थींदो आहे, मां कुझु मस्ती कंदो आहियां, कला जी ॻाल्हि कंदो आहियां त मुंहिंजी घरवारी मूंखे दड़का ॾींदी आहे, छो त उहो प्रोफेशनल आहे, चार्टर्ड अकाउंटेंट आहे, हाँ मुंहिंजो भाउ इंजीनियर आहे। त सभु मूंखे चवंदा आहिनि छा पियो करी वांदगा कम, ॿाहिरि वञी कर, वञ फेसबुक ते वञी ॻाल्हाए। त तव्हांखे त ॾाढो कंफर्ट ज़ोन रहंदो हूंदो सर, सभु घर में सभु हिकु जहिड़ा आहियो त केरु कंहिंखे परेशान वधीक कोन कंदो हूंदो। साईं सभु पंहिंजनि पंहिंजनि रूम्स में हूंदा आहिनि। पोइ तव्हां सुबुह जो ईंदा त कॾहिं किथां ॻाइण जो आवाज़ ईंदो, कॾहिं कंहिं कमरे मां ॻाइण जो आवाज़ ईंदो, ईअं पियो हलंदो आहे। ईअं थींदो वी हूंदो न भई रियली जीअं तव्हां हिकु गानो ॻायो, तव्हां हिकु गानो ॻायो, पोइ साम्हूं वारे खे परेशानी थी त उहो अची तव्हांजे कमरे में ॿ गाना ॻाईंदो हूंदो, पोइ तव्हांखे तीसरो आहे त तव्हां टे गाना ॻाईंदा हूंदो। ईअं त कोन कंदा आहियो पाण में? न न बिल्कुलु न, बिल्कुलु न, बिल्कुलु न। इनफैक्ट जॾहिं को गीत हूंदो आहे त मुंहिंजो पुटु गौरव ईंदो आहे एंड ही लिसन्स टू द कंपोजिशन। वो सोचींदो आहे कि भई पापा ये अच्छा बन सकता है, इसको अच्छा अरेंजमेंट हो सकता है। ऐं लंघंदे पाईंदे सभु शिवानी बि ॿुधंदी रहंदी आहे, उनखे बि गानो यादि थी वेंदो आहे, मीनाक्षी बि ॻाईंदी रहंदी आहे सां। So we have a nice time. या डेफिनेटली, जस्ट आई वाज जस्ट किडिंग। ऐं मूंखे एतिरी इंग्लिश ईंदी आहे, वधीक मां ॻाल्हाए कोन सघंदुमि। हा 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 त सर हिकु पहचान त इहा आहे तव्हांजी, जीअं त मां दर्शकनि खे ॿुधायो, जेके दर्शक ॾिसी रहिया आहिनि मां उन्हनि सां रिक्वेस्ट कंदुमि त इहो शो तव्हां लाइव शेयर बि करे सघो था। जेतिरो वधीक तव्हां शेयर कंदो ओतिरो वधीक माण्हुनि ताईं पहुचंदो। तव्हां वटि शेयर जो ऑप्शन आहे ऐं वॉच पार्टी बि हलाए सघो था। त इहो ऑप्शन ऑफ शेयर जी एंड वॉच पार्टी, दिस शो प्रेजेंटेड बाय सबदानी कोचिंग। ऐं उन्हनि कमेंट करे सबदानी कोचिंग जा जेका असांजा ऑनर आहिनि आनंद सबदानी साहब चयो आहे कि हीउ शो सुठो हली रहियो आहे, कमेंट बॉक्स में आयो आहे। थैंक यू सो मच सर। त हिकु ॿी पहचान आहे तव्हांजी, हिकु त इतनी शक्ति हमें देना दाता, हिकु गानो आयो मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा। जी 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 त उनमें जेको जी सिंधी वर्ज़न तव्हां ॻायो त उनजे पुठियां जी, जीअं तव्हां इतनी शक्ति हमें देना जी स्टोरी ॿुधाई आहे, ये प्लीज तव्हां हा स्टोरी हा ॿुधाईंदा कि इनजे पुठियां जी स्टोरी छा आहे, मिले सुर मेरा तुम्हारा में जेको सिंधी वर्ज़न तव्हां ॻायो आहे, प्लीज सर। अच्छा अच्छा, एक्चुअली मूंखे फ़ोन आयो, मिस्टर अशोक पतकी साहब आहिनि, वॾा मराठी जा कंपोज़र आहिनि, ऐं उहे जी मिस्टर वैद्यनाथन सां गॾु कमु कंदा हुआ। जी मूंखे चई कि भाई आज आप 11 बजे वेस्टर्न आउटडोर आ जाइए, कुछ 2-4 लाइनें सिंधी में गानी है। त मूं चयो मां ठीकु आहे, त मां पहुतुसि। छाकाणि मूं हुननि जा जिंगल्स बि ॻाया हुआ, अशोक पतकी साहब जी जा जाम, जी जीअं मारुति जो बि जिंगल हुननि जो मूं ॻायो हो। त हुते मां वियुसि स्टूडियो में, त मूंखे 2 सिटूं ॾिनऊं पेपर ते। चई जी अभी इसको आप घनश्याम जी, इसको आप सिंधी में हमें भैरवी में इसको कंपोज करना है। मैंने बोला वो आपका स्केल क्या है, कौन से स्केल से? त पोइ इंसिडेंटली हुते स्टूडियो में इंद्रू आत्मा बि वेठो हो, असांजो चंद्रू आत्मा साहब जो भाउ, CH आत्मा साहब जी जो भाउ। उहो जी साइड रिदम ॾाढो मशहूरु आहे, साइड रिदम प्लेयर, ऐं मटको वटको खणी वेठो, सभु साइड रिदम जा सामान, स्वर मंडल, मादल वादल सभु हथ में। त मूं पोइ ईअं ई सोचियो, थोरो बाजो बि रखियो, त मां बाजो खयों ऐं मूं इंद्रू साहब खे चयो भई थोरो झमट जो ठेको वॼाए, थोरो तिंग कच क कच क तिंग क। तॾहिं मूं पढ़ियो ऐं हुते ॾिठुमि त हेठां लिखियलु हो वासुदेव निर्मल। त वासुदेव निर्मल साहब जी इहे 2 सिटूं आहिनि जेके लिखियलु आहिनि। हा, नरेंद्र हिरवाणी साहब ते पिक्चराइज़ आहिनि उहे। हा हा, ऐं वासुदेव निर्मल साहब लिखियूं आहिनि, असांजा शाइर आहे न, वॾा शाइर जी वासुदेव निर्मल, उन्हनि जो लिखियलु जी आहे। जी त मां, असां जॾहिं कंपोज़ कंदा आहियूं त पहिरियों हुनखे तहत में पढ़ंदा, मुंहिंजो सुर तुंहिंजे सां प्यारो दिलि जॾहिं, गीत असांजो मधुर तरानो बणे तॾहिं, ईअं तहत में पढ़ंदा आहियूं त वज़न में ईंदो आहे। पोइ मां भैरवी में चई त मां ईअं ई गुनगुनायो, मुंहिंजो सुर तुंहिंजे सां प्यारा मिले जॾहिं,
गीत असांजो मधुर तरानो बणे तॾहिं। पतकी साहब चयो ओके ओके चलो टेक करो, चलो टेक करो। ऐं ख़बर मतलब पई फर्स्ट टाइम ओके। ओके ओके वाह। त इहो रिकॉर्ड थियो। पोइ चई तुम पंजाबी भी गाते हो? मैं चयो हाँ। तो चई ये भी लाइनें आप गाओ पंजाबी की। बदलादा रूप लेके बरसन होले होले। पोइ इहो बि ॻायमि, पोइ हिंदी जो बि ॻायमि लगातार उन अच्छा, जी। हिन में तव्हां ॿिया वर्ज़न ॻाया आहिनि? मूंखे जेतिरी जानकारी हुई त सिंधी पार्ट तव्हां ॻायो आहे, हिंदी ऐं पंजाबी वर्ज़न बि तव्हां ई ॻायो। हाँ, ऐं हिंदी। मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा। हा, मां जी चाहींदुमि ॿ तुक प्लीज़ तव्हां सॼो गानो करे अगरि तव्हां ॻाए ॿुधाईंदव दर्शकनि खे त वधीक ख़ुशी थींदी। हिकु दफ़ो वरी मां आउट थो थी वञा। यू एज़ अ फुल सॼो स्क्रीन 4-5 लाइनूं। सॼो सॼो न सॼो सॼो न, त यादि कान्हे। सॼो न, 4-5 सिंधी वारो, पंजाबी वारो, जीअं तव्हां ॻाए ॿुधायो। कंटिन्यूअस में हा अगरि हा 2-3 लाइनूं ॻाईंदव त दर्शकनि ताईं पूरो पहुचंदो। टेक्निकल टीम जी प्लीज़ जी मूंखे ॿाहिरि करे छॾियो, घनश्याम अंकल खे ॾेखारियो। मुंहिंजो सुर तुंहिंजे सां प्यारा मिले जॾहिं, गीत असांजो मधुर तरानो बणे तॾहिं। बदलाना रूप लेके बरसन होले होले। मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा। थैंक यू सो मच सर। ऐं मूंखे लॻे थो कि ही जेकी शयूं आहिनि, हिकिड़ो ॿियो जेॾी महिल मां तव्हां सां ॾींहुं ॻाल्हायां पियो, पाण हिन शो जी तयारी थोरी घणी करे रहिया हुआसीं, त ओॾी महिल तव्हां मूंखे ॿुधायो कि जगजीत सिंह साहब हिकिड़ो एल्बम जेको पूरो तव्हां कंपोज कयो आहे, उन एल्बम जे बारे जी में प्लीज़ दर्शकनि खे थोरो ॿुधाईंदा। हाँ, मां जगजीत जी सां गॾु 1979 खां जुड़ियल आहियां। ऐं वाह। त चवंदा, मूं चयो भाई साहब मैं चाहूँगा कि आपके साथ रोज़ रियाज पे बैठूं। त चई आया करो, रोज़ सुबह आया करो। त मां सुबुह जो बांद्रा मां बस या ट्रेन खणी करे वार्डन रोड रोज़ वेंदो हुउसि ऐं 11:30 ताईं उन्हनि जे घर पहुचंदो हुउसि। त 11 खां वठी 2 बजे ताईं उन्हनि सां गॾु रोज़ जो नियम हूंदो हो, तानपुरो मिलाए करे साह लॻाइण, थोरा पलटा ॻाइण, को गानो ॻाइण, को गज़ल ॻाइण। इहो सिलसिलो शुरू थियो। हिन विच में उन्हनि मुंहिंजो एल्बम बि कयो, जगजीत सिंह प्रेज़ेंट्स घनश्याम वासवानी सोलो एल्बम, जेका पिक्चर तव्हां ॾेखारी न शुरूअ में उहा। ऐं तव्हां पोस्टर बि हूंदो तव्हां वटि मुंहिंजो उहो हा, ज़रूर पिक्चर जो। टेक्निकल टीम हिकु वरी फोटो ॾेखारे छॾे जगजीत सिंह साहब हा वारो जेको हो। हा 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 त हा, ही कंपाइलेशन जो फोटो आहे हिकिड़ो मुंहिंजो ऐं विनोद साइकिल, असां ॿिन्हिनि जो एल्बम कयो। त मां कंपोज बि कंदो रहंदो हुउसि, उन्हनि खां इस्लाह बि कंदो हुउसि, भाई साहब ये धुन बनाई है, कैसे लग रही है आपको। ये कंदे कंदे पोइ अराउंड 2002 हिकिड़े ॾींहुं मूंखे उन्हनि 8 गज़लूं ॾिनियूं, 8 न पाण 10-12 गज़लूं हुयूं। कुंवर महेंद्र सिंह बेदी साहब शहर जी गज़लूं मूंखे ॾिनऊं, चयूं इसको कंपोज करो। त मां जगजीत जी शक्ल ॾिठी, नहीं 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 करो ना, अच्छा करते हो, कोशिश करो। त मां 2-3 ॾींहंनि खां पोइ हिकिड़ी कंपोज़िशन मूं उन्हनि खे ॻाए ॿुधाई घर में। त उन्हनि खे वणी, चई चलो चलो स्टूडियो बुक करते हैं। त वेस्टर्न आउटडोर स्टूडियो बुक थियो ऐं 8 गज़लूं मुंहिंजियूं कंपोज़िशन उन्हनि रिकॉर्ड कयूं ऐं फॉरगेट मी नॉट जे नाले सां। ओके। उन त इहा मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे कि हेॾो वॾो शख़्स ऐं पाण ही इज़ अ इलस्ट्रियस कंपोज़र आहिनि। पीपल उन्हनि जो मिसाल ॾींदा आहिनि जगजीत सिंह साहब जी, ऐं उन्हनि मुंहिंजियूं कंपोज़िशन्स ॻायूं। It's a big honor for me. I can never forget. It's a lifetime सर achievement. I think, ha, yeah. प्लीज यू कंटिन्यू, तव्हां कुछ चओ पिया, सॉरी। No, it's something which can happen just once in a lifetime, and इन खां सुठी ॻाल्हि छा थी सघे। त मुंहिंजी इहा रिक्वेस्ट रहंदी, छो त म्यूज़िक योर तव्हांजो बेस्ट पार्ट जेको आहे म्यूज़िक, ऐं म्यूज़िक लाइ घनश्याम वासवाणी साहब सुञाणा वेंदा आहिनि। ऐं जॾहिं हा एल्बम जी ॻाल्हि निकिती ऐं हेॾियूं गज़लूं तव्हां कंपोज कयूं, त हिक का गज़ल जो 4-5 तुकूं तव्हां ॿुधाईंदव त ख़ुशी थींदी सर, जेकी तव्हांखे वणे, वन ऑफ योर बेस्ट जेकी हुन एल्बम जी तव्हांखे पसंदीदा हुजे।
हिकिड़ी मां थोरी ॻायां थो, ॿ सिटूं ॻायां थो। प्लीज। तुम हमारे नहीं तो क्या हम है, वाह। तुम हमारे नहीं तो क्या हम है, हम तुम्हारे तो हैं, ये क्या कम है, वाह। तुम हमारे नहीं तो क्या हम है, हम तुम्हारे तो हैं, ये क्या कम है, मुस्कुरा दो जरा खुदा के लिए, मुस्कुरा दो जरा खुदा के लिए, मुस्कुरा दो जरा खुदा के लिए, शम्मे महफिल में रोशनी कम है। इहा ॾाढी मशहूर गज़ल हुई एल्बम मां। वाह। हा साईं चवंदा आहिनि कंहिंजे हथ में, चवंदा आहिनि न केरु मिटीअ खे बि हथ लाए त सोन थींदो आहे, त तव्हांजे हथ में उहा शफ़ा आहे, त तव्हां जिथे हथ लाए उहा मशहूर त थियणी आहे न साईं, हुनमें का दोराए कोन्हे, तव्हांजे अरे हथ में साईं, इहा त धणीअ जी आशीर्वाद, धणीअ जो आशीर्वाद आहे, पेरेंट्स जो आशीर्वाद आहे, ऐं तव्हां मां सभिनीनि त जो सभिनी प्यार आहे। पूरे 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 ऑडियंस, लाइव ऑडियंस पूरो ग्लोबली सभु ॾिसी रहिया, उन्हनि जे साम्हूं रिक्वेस्ट थो कयां त कॾहिं मुंहिंजे मथां हथ लायो त मूं जहिड़ी मिटी सोन थियूं तव्हांखे मां भई होस्ट करे सघां। Mohit, you are a superstar already. You are very, very popular. तव्हां सिंधियुनि में ॾाढा पॉपुलर आहियो, and थैंक यू appreciate सो your मच। timing of comedy and mimicry. Very good, very good. मां टेक्निकल टीम खे चाहींदुमि इहो हिस्सो अलॻि सां कटे करे मूंखे ॾिजो, मां पंहिंजे प्रमोशन में यूज़ कंदुमि, मूंखे वधीक प्रोग्राम मिलंदा। तव्हां मुंहिंजे लाइ एतिरा सुठा शब्द चया, इट वाज नॉट अ प्लान, ऑडियंस खे ॿुधाया, तव्हां पंहिंजे दिलि सां चया आहिनि। सर बिल्कुलु। हिकु ॿी यादगार लम्हो तव्हां सां इहो जुड़ियल आहे कि तव्हां अब्दुल कलाम साहब सां गॾु, छो त हिकु अहिड़ी पर्सनैलिटी जेकी विश्व स्तर ते साल साल माण्हू यादि कंदा ऐं हमेशह हुननि जी जी रिस्पेक्ट रहंदी आहे। कलाम साहब सां जी गॾु जी हिकिड़ो पिक्चर मूंखे मिलियो, जॾहिं मां तव्हांजे मथां रिसर्च पियो कयां, त टेल मी हा द हा हिडन स्टोरी ऑफ दिस पिक्चर सर। कलाम साहब सां गॾु मिली तव्हांखे कीअं लॻो? ॾाढो सुठो, यानी मां ही इतफ़ाक़ ईअं थियो कि जंहिं कॉलेज में मां पढ़ंदो हुउसि, SIS, जी साउथ इंडियन एजुकेशन सोसाइटी, सायन में जेको कॉलेज आहे, त उन जा जी 75 साल हुन एल्बम वटि जब पूरा थिया, त दे जी सिलेक्टेड 75 सुपरस्टार्स ऑफ SIS, ऐं उन में कर्नल्स बि हुआ, डॉक्टर्स बि हुआ, इंजीनियर्स बि हुआ, सॉफ्टवेयर इंजीनियर्स बि हुआ, ऐं CEOs हुआ वॾियुनि कंपनीज़ जा, आर्टिस्ट बि हुआ, ऐं जी उन्हनि आर्टिस्ट में, उन्हनि 75 जे लिस्ट में मां बि हुउसि, ऐं मूंसां गॾु हरिहरन हो, शंकर महादेवन हो, श्रेया घोषाल हुई, ऐं जयश्री सिस्टर्स हुयूं, इहे घणा ई आर्टिस्ट हुआ। त इहो हिकिड़ो जी फंक्शन थियो हो जंहिंमें कलाम साहब वॉज द चीफ गेस्ट। उन्हनि मूंखे इहो शाल पाती ऐं मूंखे ऑनर कयूं, and which was indeed a very big honor for me. वाकई मूंखे लॻे थो इहो मोमेंट तव्हांजे लाइ हमेशह लॉन्ग लाइफ तव्हांखे यादि रहंदो, ऐं लास्टिंग इन्हनि मोमेंट्स जी ॾाढी वधीक हूंदी आहे। मूं वटि सिंध मां हिकिड़ो मैसेज आयो आहे, लाइव मैसेज आहे, मां तव्हांखे पढ़ी ॿुधायां थो हिन शो जे रिगार्डिंग छा आयो आहे। गुलाम जी कादिर लहगरी साहब, ज़ाहिद हुसैन, अब्दुल रज़ाक, मोहम्मद इदरीस, मोहम्मद अवीस, मोहम्मद अनीस ऐं रहीस अब्दुल रहमान साहब तव्हांखे वाधायूं था ॾियनि। 7 ॼणनि पंहिंजा नाला लिखी यू मोकिलिया आहिनि, ऐं वाह उन्हनि वाह दादू सिंध मां आहिनि, ऐं हू चाहिनि था मास्टर चंद्र साहब जो कलाम तव्हां उन्हनि खे ॿुधायो। ही दोस्त असांजा यार सिंध में ही प्रोग्राम हीअं ॾिसी रहिया आहिनि, ऐं कुझु व्हाट्सएप ते अच्छा मूंखे अच्छा मैसेजेस आया आहिनि। मास्टर चंद्र अच्छा साहब जो अच्छा को कलाम अगर तव्हां ॿुधाईंदा त हिननि खे ख़ुशी थींदी सर। हिकिड़ो मां गीत ॻाईंदो आहियां मीनाक्षी सां गॾु, असां जी हुनखे रोमांटिक सॉन्ग करे छॾियो आहे, ॾाढो रोमांटिक, ऐं इहो तव्हां मूंखे परसराम मीनाक्षी ज़िया भाभी साहब जो। तव्हां मूं में मीनाक्षी भाभी ॾिसो 5 मिंट लाइ। साईं पोइ स्टोरी चेंज थी वेंदो मुंहिंजो। I appreciate your sense of humor sir. अरे
ओ दिल तुंहिंजी मुंहिंजी हिक, ओ दिल तुंहिंजी मुंहिंजी हिक, ॾाढी असां ॿिन्ही में सिक, ॾाढी असां ॿिन्ही में सिक, ॾाढी असां ॿिन्ही में सिक, दिल तुंहिंजी मुंहिंजी हिक, ओ दिल तुंहिंजी मुंहिंजी हिक। मां हुनखे वणा हू मूंखे वणे, मां हुनखे वणा हू मूंखे वणे, अहिड़ो नातो शाल सभिनि सां बणे, मूं त पीतो प्रेम जो प्यालो, जंहिं मूंखे कयो मतवालो, मूं त पीती प्रेम जी पिक, ओ दिल तुंहिंजी मुंहिंजी हिक, दिल तुंहिंजी मुंहिंजी हिक। थैंक यू, थैंक्स अ लॉट। ऐं थैंक यू तव्हांजे मुख मां ॿुधल हर गीत मधुर आहे। मास्टर चंद्र साहब सां कॾहिं तव्हांजी मुलाक़ात थी? मतिलबु अलाए, इहो मूंखे ख़बर कोन्हे, जानकारी कोन्हे, मां पुछण थो चाहियां। मां मुंहिंजी तॾहिं मां ॻाइण में एॾो मां कान हुउसि, शौक़िया ॻाईंदो हुउसि। सिंधी बि मूं काफ़ी अरसे खां पोइ ॻाइणु शुरू कयो। जॾहिं मां आकाशवाणी तां अप्रूव थियुसि, मां ग़ज़लूं ॻाईंदो हुउसि, त हिकिड़े ॾींहुं मूंखे मैसेज आयो मथे स्टूडियो में कि भई दी असिस्टेंट स्टेशन डायरेक्टर वॉन्ट्स टू मीट यू। त मां चयो अलाए छाजे लाइ, त मां वियुसि त उते असांजा आस्करन शर्मा साहब, पंडित आस्करन शर्मा साहब उते ASD खां बॉम्बे हिते आकाशवाणी में, त हुननि चयो तूं सिंधी आहीं न? मूं चयोमांनि हा मां सिंधी आहियां। त भला पोइ सिंधीअ में छो नथो ॻाईं? मूं चयो साईं असां बम्बई में पलिया आहियूं, त पाण खे त सिंधी घटि वधि ईंदी आहे। त चईं न न ॻाए न, जेका हिंदीअ में ॻाए थो सघीं, उर्दू ॻाए थो सघीं, त सिंधी बि ज़रूरु ॻाईंदे। त उन्हनि मूंखे हिमथायो ऐं मूंखे मुंहिंजो पहिरियों रेडियो कॉन्सर्ट जेको थियो उहो आस्करन शर्मा साहब जे चवण ते थियो ऐं उन्हनि ॾाढो हिमथायो। पाण बि सिंधी ॿांभण हा पंडित आस्करन शर्मा साहब, ऐं क्लासिकल म्यूज़िक जा ॾाढा ॼाणू ऐं असांजे घणनि ई कलाकारनि जा गुरू बि रहिया आहिनि। असां गिरीश साधवाणी उन्हनि खां ई सिखियो आहे, ऐं बसि ईअं ई सिंधीअ में अचणु शुरू थियो, गीत ॻाइण शुरू त सर KYC जो जेको लास्ट क्वेश्चन आहे उहो थो पुछां, नो ईयर सेलिब्रिटी में, उन खां पोइ असां जेका उहा तव्हां ॻाल्हि कई मास्टर साहब सां, जब मां उन्हनि सां त मुंहिंजी मुलाक़ात कान थी हुई, पर उन्हनि जा जेके फर्ज़न आहिनि, असांजा मशहूरु गायक, आई कंसिडर हिम टू बी वन ऑफ द बेस्ट कंपोज़र्स टुडे इन सिंधी, एंड इवन उर्दू गज़ल्स ही इज कंपोज वेरी वेल। असांजा महेश चंद्र साहब, आई हैव ट्रिमेंडस रिस्पेक्ट फॉर महेश साहब, ऐं मां उन्हनि सां मुलाक़ात थी ऐं मास्टर साहब जे घणनि ई प्रोग्रामनि में मूं शिरकत बि कई, एंड्रूज़ में, नेहरू सेंटर में बि मूं ॻायो। थैंक यू सो मच सर, हिकिड़ी सुठो मोमेंट तव्हां असां सां डिस्कस कयो। महेश चंद्र साहब, जीअं त तव्हां नालो खयो, वन ऑफ द फाइनेस्ट कंपोज़र एंड सिंगर। तव्हां ॿुधायो, इन खां पहिरीं असां नो योर सेलिब्रिटी ख़तमु कयूं, असांखे पतो पियो तव्हांजो सेंस ऑफ ह्यूमर ॾाढो सुठो आहे, ऐं कंहिं मूंखे दोस्त ॿुधायो तव्हांजे माध्यम सां ई कि तव्हां हिकिड़ो करोना ते पोइ हिकिड़ो गीत ठाहियो आहे, उहो दर्शकनि खे ज़रूरु ॿुधायो। करोना ते तव्हां पेरोलिका ठाही आहे मस्तीअ वारी, उहा ख़तमु थी वई, सेंस ऑफ ह्यूमर जो पार्ट बि असां ॾिसणु चाहींदासीं। एक्चुअली पोइ ईअं ई वेठे वेठे, अॼुकल्ह लॉकडाउन आहे त घर में जेके असांखे हेल्पर हुयूं, जेके असांजे घरे कम में जेके जंहिंखे असां छा चइबो आहे, असांखे हेल्प कंदियूं हुयूं, भई कपिड़ा धोअण, बासण धोअण ऐं झाड़ू पोछा करण में जेका मदद कंदियूं हुयूं, उहे केरु नथियूं अचनि। त अॻे मूंखे गीत ॿुधो मुंहिंजे फादर खां, कैसा खरिया, ही कोजी फ़कीर साहब जो आहे,
कैसा करया महाल वे नथो वस हले मां छा करया तुंहिंजे दर्द फिराक जी मारी मां हो ॾाढा सूर सजण जा साथी मां। गानो ईअं हो, पर हाणे जी कोरोना में हुननि कम वारियुनि जो एॾी छिक थी थिए कि लेडीज़ अॼुकल्ह ईअं ॻाईंदियूं आहिनि, कैसा करया महाल वे नथो बस हले मां छा करया ओ माई तुंहिंजे दर्द फिराक जी मारी मां ओ घर में बासण कपड़ा धुआं थी मां। त तव्हांजे घर में हींअर केरु कमु करे, मायूं अचनि पियूं की न? न न साईं, असां सभु पाण में कमु विराईंदा आहियूं। जीअं त हाणे कीअं विरायो अथव थोरो त मां हॉल में झाड़ू पोतो मां कंदो आहियां, कॾहिं बासण बि डोंट धोईंदो टेल मी। आहियां। हा यस व्हाई नॉट, हिकु रूम में मुंहिंजो पुटु कंदो आहे कमु, हिकु रूम में मुंहिंजी धीअ कंदी आहे ऐं वाइफ किचन संभालींदी आहे। त ख़राब केरु कंदो आहे सभिनि खां वधीक? ही त तव्हां साफ़ करण जो ॿुधायो था, तव्हांजे घर में सभिनि खां वधीक फैलाईंदो केरु आहे, इहो ज़रूरु ॿुधायो। साईं असांजे घर में सॼो कमु फैलियल आहे, यानी अध कलाक में सभु समेटणो पवंदो आहे कमु। छाकाणि असांजे घर में वी आर ऑल ऑपरेटिंग फ्रॉम होम। असांजा बाजा, माइक्स, तबला, रिदम मशीन, ॿ टे टे कीबोर्ड्स आहिनि, कंप्यूटर्स आहिनि, त सॼो घर फैलियल ई हूंदो आहे। छो त चवंदा आहिनि मर्द जॾहिं कमु कंदा आहिनि त थोरो घणो गड़बड़ कंदा आहिनि। जीअं मां अॼुकल्ह फर्श उघां पियो त टुकुर को रहिजी वेंदो आहे, पोइ जेॾी महिल माई मथां अची ॾिसंदी आहे त हुनखे उहो टुकुर ई ॾिसजंदो आहे, बाक़ी सॼो घर कोन ॾिसजंदो आहे। जेको टुकुर असां छॾे छॾंदा आहियूं भुल में, उहो रुॻो उहो ई ॾिसणो, पोइ धड़का खाईंदा आहियूं, ये से कैसे किया है, आपको करना नहीं आता है, तोखे सम्झ में कोन थी अचे। त तव्हां घणेई दफ़ा मस्ती मस्ती कंप्यूटर मथां पाणी त कोन उछाले छॾींदा आहियो गुस्से गुस्से? मां त घणेई दफ़ा टीवीअ ते पाणी। साईं आई एम वेरी मेटिकुलस। तव्हांखे ख़बर आहे मां खाधो बि ॾाढो सुठो ठाहींदो आहियां। क्या बात है? ख़बर अथव? हा, हिकिड़ी शइ मां ॾाढी सुठी ठाहींदो आहियां, हिकिड़ी शइ ॾाढी सुठी ठाहींदो आहियां, ऐं हिकिड़ो ई कमु ईंदो आहे मूंखे, मां बेदो बॉइल करे ॼाणा, बसि ॿियो कुझु न। उनमें तव्हां छा कंदा आहियो? व्हाट इज योर कंट्रीब्यूशन बेदो बॉइल करण में? भई गरम पाणी कयो हुनमें ऐं चांहि ॾाढी सुठी ठाहींदो आहियां। You are such a great person. हिकिड़ो कोरोना ते हींअर गानो तयार थी रहियो आहे, मां टेक्निकल टीम खे गाइड कंदमि। हिकिड़ो फोटो आहे जंहिंमें 100 खनि आर्टिस्ट आहिनि, विच में तव्हांजो असां फोटो ॾिठोसीं। उहो छा आहे, उहो दर्शकनि खे ॿुधायो, छो त उहो करंट टाइम ते आहे। हिकिड़ो फोटो आहे, यस, वन नेशन वन वॉइस, व्हाट एक्जेक्टली इट इज सर? साईं इहो असांजी इंडियन सिंगर्स एसोसिएशन आहे, इसरा, उन्हनि हिकिड़ो इनिशिएटिव खयो आहे, ऐं यानी विद द सपोर्ट ऑफ मिस्टर संजय टंडन ऐं हिकिड़ो मिस्टर श्रीनिवास आहे, साउथ जो ॾाढो सुठो म्यूज़िक डायरेक्टर सिंगर आहे, ऐं सोनू निगम। हिकिड़े ॾींहुं मूंखे सोनू निगम जो फ़ोन आयो, ही इज़ इन दुबई, त मूंखे चई भई एक ऐसा ऐसा ये गाना है, इसमें आप सिंधी वर्डिंग्स डाल के इसको सिंधी में मैं आपको ट्रैक भेजता हूँ, उसको आप रिकॉर्ड करके भेजो। इंसिडेंटली लकीली असांजे घर में साउंड कार्ड हो, त मुंहिंजो पुटु ही हेल्प मी विद द रिकॉर्डिंग, त मूं उहो ट्रैक ते मूं वॉइस रिकॉर्ड करे मूं सोनू खे मेल करे छॾियो हो, सोनू निगम खे। They liked it very much, and they have similarly approached all the singers all over India, and they are compiling it into a beautiful item. I don't know myself what exactly they are doing, पर इहो हाणे मूंखे तो हिकु ॿिनि ॾींहंनि में रिलीज़ थी वेंदो, त मां सिंधियुनि खे रिप्रेज़ेंट करण जो मूंखे मौक़ो मिलियो, ऐं मुंहिंजी ॾाढी ख़ुशकिस्मती आहे कि हेॾी वॾी सिंधी आख़िर आहे, चाहे हिंदुस्तान में हुजे, पाकिस्तान में हुजे, या ऑल ओवर द वर्ल्ड, एंड आई एम वेरी प्राउड टू रिप्रेज़ेंट यू ऑल इन दिस नेशनल एंथम एंड ब्रिंग यू इनटू द मेन स्ट्रीम। सर मूंखे लॻे थो तव्हां त प्राउड आहियो, पर असां सभु सिंधी तव्हां ते प्राउड आहियूं, छो त सोनू निगम खे तव्हां यादि आया आहियो सिंधियुनि में, त मस्ट बी तव्हांजो जेको रिलेशन हुननि सां
तानी जेकी आर्ट जो रिस्पेक्ट पूरी इंडस्ट्री कंदी आहे। मां तव्हां सिंधियुनि ताईं सीमित कोन आहियो, घणेई कलाकार जेके थींदा आहिनि, मां आहियां, ॿिया बि कलाकार आहिनि, असां किथे न किथे हाँ कम्युनिटी में ई कमु करे रहिया आहियूं, पर यू आर द वन ऑफ देम। असां ॾाढा घटि माण्हू अहिड़ा आहिनि। आरती राज गुरनानी, महेश चंद्र साहब जी सिस्टर तव्हांखे वाधायूं ॾेई रही आहे यूएस मां। वाह वाह हिकिड़ो वाह कमेंट आयो, मां मुंहिंजो भी प्रणाम, नमस्कार आरती जी। जी जी। त सर हाणे इहो एक्चुअली सेगमेंट हिते ख़तम। आई विश टू थैंक सोनू निगम के भई उन एॾे प्यार सां अॻु में कॉन्टेक्ट न पियो थिए, पोइ व्हाट्सएप ते वॉइस मैसेज मोकिलियईं, मेल कयईं। इट सो नाइस ऑफ हिम, सो नाइस ऑफ हिम। या सोनू निगम जी जेकी मूंखे जानकारी आहे, उहो सिंधियुनि सां वधीक अटैच्ड बि आहे। असांजी हिकिड़ी भेण आहे सोनी, जेकी यूएस में अॼुकल्ह रहंदी आहे, निर्मल जी सिस्टर, माइट यू अवेयर अबाउट दैट। उहो हुनजी धर्म जी भेण बि कयल आहे। हिकिड़ो सुठो कनेक्शन हुयो सिंधी परिवारनि सां रहियो आहे सोनू निगम जो। हा हा, वेरी नाइस, वेरी नाइस, सो नाइस, सो नाइस। तो सर असां पंहिंजो ही सेगमेंट हिते ख़त्म था कयूं, ऐं थोड़ा ट्रिकी क्वेश्चंस मां पुछण जी कोशिश कयां थो, पर छो त असां सभिनि जा रिलेशन अहिड़ा आहिनि कि असां वधीक हुन में जवाब बि कोन ॾेई सघंदा आहियूं, पर मां हुनखे थोरो सो सॉफ्ट ठाहियो आहे। त असांजो नेक्स्ट सेगमेंट आहे रैपिड फायर। रैपिड फायर में वधीक अच्छा क्वेश्चन कोन्हनि, 4-5 क्वेश्चन आहिनि। त लाइव हा आजकल विद रैपिड फायर लाइ तव्हां तयार रहो, ऐं आख़िरी जा 5-7 मिंट ही प्रोग्राम हलंदो। मां हिन खां पोइ असां वाइंड अप कंदासीं। रैपिड जी फायर, जी यस। प्लीज स्क्रीन हा ते हा घनश्याम अंकल मूंखे ॾेखारियो। आर यू रेडी सर? हा, यस 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 यस। Have you ever faced rapid fire before this? तव्हां पहिरीं कॾहिं खेलियो आहे रैपिड फायर? साईं लाइव मुंहिंजो इंटरव्यू कॾहिं थियो ई कान आहे। दिस इज द फर्स्ट टाइम विद द स्टार मोहित शिवानी। अरे सर, लव यू सर। यू आर सच अ काइंड पर्सनैलिटी। तव्हां जेतिरो मतिलबु निबिड़त तव्हां में भरियल आहे, मूंखे लॻे थो कि ही पंहिंजे पाण में सुठी ॻाल्हि आहे, ऐं हिकु वॾे माण्हूअ जी पहचान आहे। मतिलबु चवंदा आहिनि पेड़ जेतिरो वधीक फलदार हूंदो आहे, ओतिरो झुकजंदो आहे। त निश्चित ई तव्हांजा फल जेके आहिनि, उहे सॼे समाज खे मिठो करे अरे रहिया आहिनि। न न, इट्स योर लव, योर अफेक्शन एंड ब्लेसिंग्स ऑफ एवरीबॉडी। या Thank you so much, sir. So we are starting our rapid fire round. 4-5 क्वेश्चन वधीक कुछ कोन, ॾाढा सिंपल सा रखिया आहिनि। वधीक हिनखे अञा मां कॉम्प्लिकेट कोन कयो आहे, छो त असां सभु सिंधी पाण में जुड़ियल आहियूं, ऐं हिक ॿिए सां मोहबत असांखे एतिरी वधीक आहे कि असां कुछ अहिड़ो कोन चई सघंदा आहियूं जेको कंहिंखे बुरो लॻे। त वेरी सिंपल 2-3 क्वेश्चंस। वन ऑफ योर बेस्ट सिंधी सिंगर, मेल सिंगर यू लाइक इन प्रेजेंट सिनेरियो में? अच्छा, मां मास्टर चंद्र चयो पे। हाँ, मास्टर चंद्र हैज बीन एन एवरग्रीन आर्टिस्ट, एंड ऑफ कोर्स महेश चंद्र। महेश चंद्र सर। वन या ऑफ द बेस्ट योर फीमेल सिंगर व्हाट यू लाइक, फीमेल सिंगर जेकी तव्हांखे सभिनि खां सुठी वधीक वणंदी हुजे, जेकी हींअर लाइव स्टेज ते एक्टिव बि हुजे। साईं मुंहिंजे घर में 2 फीमेल सिंगर, हाणे मां कंहिंजो नालो वठां? तव्हां कंहिंजो वठी सघो था। मां चवंदुमि वासवाणी जो न वठो त वधीक सुठो लॻंदो। एनीवन अपार्ट फ्रॉम योर न फैमिली यू लाइक? No, there are many of them, and Kajal is doing so well. Kajal Chandiramani, very nice. सो काइंड ऑफ सर, काजल चंदीरमानी तव्हां नालो खयो। अगरि तव्हांखे हिकु ॾींहं लाइ असां देश जो प्रधानमंत्री ठाहे था वठूं, ऐं आर्टिस्ट लाइ कुझु करणो हुजे, त व्हाट यू विल डू फॉर आर्टिस्ट फर्टर्निटी? छो त चवंदा आहिनि आर्टिस्ट खे सभु कुझु अञा घुर्ज आहे। त वन डे प्राइम मिनिस्टर व्हाट घनश्याम सर विल डू फॉर आर्टिस्ट? आर्टिस्टनि जे लाइ हिकिड़ी हिनखे एज अ प्रोफेशन खणणो पवंदो आहे, बिकॉज यू हैव टू बी 24 hours into music। जेकर तव्हांखे सक्सेस खपे, ऐं जेकर तव्हांखे स्टडी करणी आहे ऐं रियाज़ करणो आहे, एंड यू नीड टू क्रिएट समथिंग, त यू नीड टू बी 24 hours इन म्यूज़िक। उन लाइ पोइ वरी माण्हू खे खाधे पीते जी चिंता न हुअणु खपे। दे शुड प्रोवाइड टू आर्टिस्ट दे मेक देयर लाइफ सिक्योर। ॾाढो ज़रूरी आहे, ॾाढो ज़रूरी आहे। ॾिसी तव्हां हाणे लॉकडाउन थी विया, त घणाई आर्टिस्ट दे डोंट नो हाउ टू मेक अ लिविंग। हाणे चवनि था भई पैसा जेब तो बैंक में से पैसे निकलते जा रहे हैं क्रेडिट कार्ड से, आता कुछ नहीं है अभी। this is just a natural lockdown that we have, but artists have many intermittent lockdowns, you know। So sir, I will give you opportunity to go Europe after lockdown और कोरोना जेडी महिल खत्म थी वेंदो। यूरोप जो ट्रिप मां तव्हांखे गिफ्ट करणु चाहींदुमि। हु इज द बेस्ट एक्ट्रेस जंहिंसां गॾु तव्हां यूरोप ट्रिप करणु चाहियो प्रेजेंट सिनेरियो में? कहिड़ी एक्ट्रेस तव्हांखे वणंदी आहे? अरे माय गुडनेस, ओहो, there are many actresses। I love the performances of Katrina Kaif। So you want to go with Katrina Kaif, or you love performance only? Do you love Katrina Kaif or love her performance? It is always an enjoyable company, always, you know, with such talented people, beautiful people। Yeah। त पोइ तव्हां भाभी जन खे वठी वञणु चाहींदो कि रुगो कैटरीना कैफ सां गॾु वञणु चाहींदो? नेक्स्ट क्वेश्चन इहो आहे। मूंखे अकेलो वञण ई न ॾींदी।
अकेलो तव्हांखे वॼाणी न थींदी। त हा हाणे तव्हांखे अगरि भाभी जन लाइ टे नाश्ता ठाहिणा हुजनि सिंधी, मंडे ट्यूसडे वेनसडे करे, त कहिड़ियूं टे मानियूं तव्हां भाभी जन खे खाराईंदव? मां खारायां, मां कुझु ठाहिण ई हा न ईंदो तव्हांखे आहे यार खाराइणो। बाबा, मूंखे खाराइणा आहिनि। अरे त हिनखे न, त क्वेश्चन दाल इहो आहे कि पकवान, टे दाल दाल पकवान। पकवान, दाल पकवान ॾाढो वणंदो अथसि। बिकॉज शी इज़ अ पंजाबी, शी इज़ बीन अ पंजाबी बट नाउ शी इज़ अ सिंधी। पराठा, किस्म किस्म जा पराठा, पनीर पराठा, वाह। गोभी पराठा, आलू पराठा, अलाए यानी जेका सब्जी मिले हुनजो पराठो। ऐं तंहिं तंहिं सवाइ शी प्रिपेयर्स, शी लाइक्स उपमा ऑल्सो, उपमा, साउथ इंडियन उपमा, इडली, इडली वड़ा। ओ यस यस, वेरी नाइस। तव्हांजे घर में त पूरो इंडिया आहे, पंजाब, साउथ इंडिया, सिंधी दाल पकवान, सॼो इंडिया तव्हांजे हा घर वसियल आहे मूंखे लॻे थो। जी जी जी, कोकी बि, कोकी ॾाढी सुठी, कोकी सिंधी कोकी कोकी। थींदी आहे न। हा हा, उहो बि। वेरी नाइस सर। हाणे लास्ट क्वेश्चन आहे रैपिड फायर जो, कि तव्हां एज अ ऑर्गेनाइज़र अगरि मां तव्हांखे ॾेई छॾियां, हिंदुस्तान में सभिनि खां वधीक चेटीचंड जो वॾो मेलो ऑर्गेनाइज थियणो हुजे, त कहिड़े एंकर हा, खे तव्हां बुक कंदव? ओनली मोहित शिवानी, nobody else. So I have no choice, I have no choice. He is the number one today. चलो, थैंक यू सो मच सर। असां पंहिंजे Thank you, शो खे thank हिते you. ई ख़तम था कयूं। हिकिड़ो असांजो Yeah. लास्ट सेगमेंट आहे जंहिंजो नालो हा आहे हा म्यूज़िक टाइम। म्यूज़िक टाइम, प्लीज़ उहो स्लाइड अच्छा, ॾेखारंदा? म्यूज़िक हा टाइम हा जी स्लाइड ॾिसो। त हा हा बिफोर वी क्लोज, आई वांट तव्हां को बि सिंधी अहिड़ो गीत ॿुधायो जेको तव्हां पूरो ॻाए ॿुधायो। हींअर ताईं ईअं थियो आहे कि ॿ पंज पंज तुकोका ॻायूं आहिनि। 1 2 3 हा सॉन्ग्स जेके तव्हांखे सुठा लॻनि, तव्हां प्लीज़ असांखे ॿुधाईंदा। काजल चंदीरामाणी दीदी थैंक यू चई रही आहे, छो त तव्हां हुननि जो हींअर मेंशन कयो। शी इज़ अरे पेइंग ग्रेटिट्यूड बेशक, टू यू सर, शी इज़ सेइंग यू आर द थैंक बेस्ट। यू, थैंक यू, थैंक यू, विश हर ऑल द उन्हनि जेको बेस्ट। लिखियो मां एंड पढ़ी ॿुधायां थो, वेरी काइंड ऑफ यू घनश्याम सर, द अरे न, एडमिनिस्ट्रेशन इज म्यूचुअल, आई रिस्पेक्ट यू। तव्हां हिक ॿिए खे जेतिरो प्यार कंदा आहियो, हिक ॿिए लाइ आहे, जेतिरो तव्हां हुननि जी इज़त अरे कयो था, दीदी तव्हांजी ओतिरी इज़त कंदी आहे। काजल दीदी मेंशन थैंक करे यू, रही आहे। थैंक यू वेरी मच काजल, विश यू ऑल द बेस्ट एंड ऑल द सक्सेस इन लाइफ। या ऐं अर्जुन हाणे मां शोभराज नानकाणी साहब स्पेन मां चवनि था कि घनश्याम भाऊ कॾहिं असांखे बॉइल्ड अंडनि ते घुरायो। हा न साईं, सॼी सिंधी मानी खाराईंदासीं। ऐं इफ यू वांट इट वी कैन कपल इट विथ वेरी गुड पंजाबी कुज़िन। डोंट फॉरगेट मी सर। ये न तव्हां अर्जुन अंकल ऐं तव्हां रोटी खाओ मूंखे विसारे छॾियो। डोंट अरे फॉरगेट नो, मी, आई नॉट वांट एट ऑल, नॉट एट ऑल, नॉट एट ऑल। हिकिड़ो चलिए, लेट्स शिफ्ट हा टू हा म्यूजिक टाइम। ऑडियंस लाइ आहे म्यूजिक, हा म्यूजिक एंड म्यूजिक 5-7 मिनट्स ऑल योर सर। तव्हां प्लीज म्यूजिक या जेको तव्हांखे ॿुधाइणो हुजे, जेको तव्हांजे मन में हुजे, ओनली फॉर ऑडियंस। अच्छा आई विल रिक्वेस्ट टू ऑल, मां तव्हां सभिनी सां रिक्वेस्ट कंदमि, साईं झूलेलाल जो नालो खणी हिन वीडियो खे ज़रूर शेयर कयो, वधीक मां वधीक माण्हुनि ताईं ॾेखारियो। त लाइव हा आजकल मोहित शेवाणी तव्हांखे कीअं थो लॻे, इहो कमेंट करे ॿुधायो। घनश्याम सर सां गॾु इंटरव्यू कीअं लॻो, इहो कमेंट करे ॿुधायो। और बिफोर दिस, म्यूजिक टाइम सब्दानी कोचिंग प्रेजेंट्स लाइव आजकल विद मोहित शेवानी। मूंखे प्लीज गायब कयो फ्रेम मां, घनश्याम अंकल खे ॾेखारियो, म्यूजिक टाइम शुरू कयो। स्वागत आहे। थैंक यू, थैंक यू, थैंक यू। हिकिड़ो गीत आहे जेको वफ़ा साहब जो आहे, अॼु जे टाइम में ॾाढो हिमत ॾेई रहियो आहे इहो गीत। ऐं इहो मुंहिंजे उस्ताद जगजीत सिंह साहब ॻायो फिल्म प्यार करे ॾिस में। तव्हांजी इजाज़त हुजे। ओ साथी मायूस न थी तुम, जिंदा है दिल की जग में जी तुम। ओ साथी मायूस न थी तुम, जिंदा है दिल की जग में जी तुम। गम ही वेंदा गुज़री, दुख सब वेंदा विसरी, दुख सब वेंदा विसरी। ओ साथी मायूस न थी तुम, ला 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 ला, ला 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 ला।
संकट सब ते ईंदा आहिनि, संकट आख़िर कटजे वेंदा, अंधकार ही टिकणो नाहे, ही तूफान बि घटिजे वेंदा, रात जे अंदरा ईंदो न उजादो निखरे, न उजादो निखरे, ओ साथी मायूस न थी। सिजता हटजी वेंदो बादल, साबित रख तू पंहिंजो साहस, आंधी छा तूफान हुजे भले, गुज़री वेंदो ही मुश्किल पल, आसमान ते ईंदा रोशन तारा उभरी, रोशन तारा उभरी, ओ साथी मायूस न थी, जिंदा है दिल की जगह में जीत, गम ही वेंदा गुजरी, दुख सब वेंदा विसरी, दुख सब वेंदा विसरी, ला 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 ला, ला 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 ला, ला ला ला। थैंक यू सो मच सर, सच अ नाइस सॉन्ग। ऐं अॼु जे टाइम ते ही मूंखे लॻे थो कि बिल्कुलु परफेक्ट आहे, नाराज़ न थी तूं, सभु दुख वेंदा विसरी, ऐं ही टाइम निकिरी वेंदो। ऐं आख़िरी जा 2-3 मिंट असां वटि आहिनि। सर हिकिड़ो तव्हां कॾहिं सिंधी लाॾो ॻायो आहे? मां कॾहिं तव्हांखे ईअं लाॾो ॻाईंदे कॾहिं कोन ॿुधो आहे। ऑडियंस जी डिमांड आई आहे, हिकिड़ो मैसेज आयो कि घनश्याम भाऊ होजमालो या को लाॾो असांखे ॿुधाइनि त वधीक ख़ुशी थींदी। अरे ख़ुशीअ वाह, जो को असांखे साईं जन ॿुधाईंदा त ज़रूर, ख़ुशी थींदी। हिकिड़ो मैसेज आयो आहे, मां ज़रूर उहो तव्हांखे ॿुधायां। हा हा ज़रूर ज़रूर साईं, 1 मिंट मूंखे ॾिजाए। साईं सॼो तव्हांजो आहे। ऐं दोस्तो मां मूंखे फुल स्क्रीन ते करे छॾियो जेसिताईं घनश्याम अंकल कुझु तयारी करे रहिया आहिनि। त दोस्तो अॼु जो शो जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो घनश्याम वासवाणी साहब सां गॾु आहे, ऐं एतिरे में घनश्याम अंकल असां सां वरी जुड़नि। मां तव्हांखे ॿुधायां कि सुभाणे असांजा जेके गेस्ट आहिनि, वन ऑफ द गुड फ्रेंड ऑफ माइंड, ऐं उहा शख़्सियत जंहिं घटि टाइम में पूरे विश्व में जेके चइबो आहे ग्लोबली पंहिंजे पाण खे कुझु वॾो हासिल करण लाइ जे पंहिंजे पाण खे एस्टेब्लिश कयो आहे, अहिड़ी शख़्सियत जंहिंखे मां पंहिंजो भाउ मञंदो आहियां, उन सां गॾु मुंहिंजो सफ़र ॾाढो सुठी शुरूआत थी, अॼु ताईं ईश्वर जी दुआ सां हलंदी आहे। अहिड़ो आर्टिस्ट जंहिं लाइ ॿुधण लाइ ॾाढी खलक गॾु थींदी आहे, अहिड़ो आर्टिस्ट जंहिंखे ॿुधण लाइ ॾाढी छोकिरियूं ख़ूबसूरत माण्हू सॼी महफ़िल हुनजी थी वेंदी आहे, ॾाढा मर्द मायूं सभु हुन लाइ झूमी वठंदा आहिनि। जंहिंजी ख़ूबसूरती जा माण्हू क़ाइल आहिनि, जंहिंजी वॉइस जा माण्हू क़ाइल आहिनि, जंहिंजी स्टाइल जा माण्हू क़ाइल आहिनि, ऐं जंहिं सिंधी म्यूज़िक खे पंहिंजे पाण में हिकु नयो ट्रेंड ॾिनो। उन खां पोइ सिंधी एल्बम्स असांखे ॾिसण लाइ मिलिया, सुठा वीडियोस जतिन खणी आयो। त दोस्तो सुभाणे जो असांजो गेस्ट आहे
वन एंड ओनली मध्य प्रदेश जो आहे पर हाणे बॉम्बे में आहे, मुंहिंजो दोस्त, मुंहिंजो भाउ, जंहिंसां गॾु मुंहिंजो सफ़र जी शुरूआत थी आहे, मुंहिंजी सफ़र जी जेकी सुहिणी शुरूआत जंहिंसां गॾु थी। जतिन उदासी असांजा सुभाणे जा गेस्ट आहिनि। तव्हां सभिनी सां रिक्वेस्ट आहे शाम जो ठीक 6:30 बजे वरी लॉगिन कजो। जतिन उदासी जुड़ंदा, घनश्याम अंकल असां सां गॾु वापसि जुड़ियल आहिनि। यस सर, रेडी सर? हाणे सभु तव्हां सभिनीनि खे ॻाइणो पवंदो मूंसां गॾु, मां ॾिसी त न सघंदोसांव तव्हांखे, सभु पर ॼणा तव्हां ज़रूरु ॻाईंदा, मूंसां डोंट गॾु वरी। ॻाईंदा। हा हा। ऐं सभु ॼणा जेके ॻाइनि था उहे कमेंट बॉक्स में थम्स अप बेड़ो तमिंदे लाल जो पाणी तरंदो ईंदो, बेड़ो तमिंदे लाल जो पाणी तरंदो ईंदो, पाणी तरंदो ईंदो तंहिंखे लहर न लोॾो ईंदो, बेड़ो तमिंदे बेड़ो तमिंदे बेड़ो तमिंदे लाल जो। सिंधी सुहिणा ढोल, वो सिंधी सुहिणा ढोल, सूरत सीरत जा सुठा, माखीअ मिसरीअ खां मिठा, ॿोलनि बहगुण ॿोल, हीरनि मोतियुनि माणकनि, लालनि खां अनमोल, झूलण तिन जा झोल, सिख सुंदरता सां भरिया, वेठरी आहियां बाग में बाग घुमण ईंदो, वेठरी आहियां बाग में बाग घुमण ईंदो, खटा अंब लाल साईं मिठा करे ॾींदो, बेड़ो तमिंदे बेड़ो तमिंदे लाल जो। सिंधी सूंह संसार जी हो जमालो, सदा ॻाल्हि कंदा प्यार जी हो जमालो, सिंधी प्यार ॾियनि प्यार ॾियनि हो जमालो, सिंधी सभिनि संदा यार थियनि हो जमालो, हो जमालो जाने जमालो, हो जमालो जाने जमालो, सिंधी सूंह संसार जी हो जमालो, सदा ॻाल्हि कंदा प्यार जी हो जमालो, सिंधी प्यार ॾियनि प्यार वठनि हो जमालो, हो जमालो, हो जमालो, हो जमालो। थैंक यू सो मच सर, थैंक यू सो मच एंड वी लव यू ऑल। तव्हां एतिरी वॾी सेलिब्रिटी आहियो, तव्हां एतिरी वॾी शख्सियत आहियो, तव्हांजो इंटरव्यू वठण लाइ मूंखे जेॾी महिल खां तव्हां मूंखे ओके कयो आहे, मां प्रिपेयर ई पियो कयां, मां ॾकियल हुअमि तव्हांजे साम्हूं प्रोग्राम करण लाइ। मां तव्हांजे लाइ ॾाढो कुझु प्लान कयो पर घबराहट में सभु कुझु रहिजी वियो। मां शुरूअ में तव्हांखे गुलदस्ते सां स्वागत करणु चाहियो पर उहो रहिजी वियो। मां हींअर तव्हांजो स्वागत थो कयां, हींअर मूंखे दिमाग़ में आयो कि तव्हांजो स्वागत कयां, त मुंहिंजे शो में वेंदे वेंदे हिन गुलदस्ते सां तव्हांजो स्वागत आहे। ऐं तव्हां सिंधी समाज खे ॾाढो विंदरायो, तव्हां बेस्ट आहियो ऐं हुनमें का दोराए कोन्हे, मुंहिंजे चवण जी ज़रूरत कोन्हे, मां कुझु बि कोन थींदो आहे चवण वारो। यू आर दी वन ऑफ द बेस्ट आर्टिस्ट वी एवर हेard ऐं अञा ताईं तव्हांखे ॿुधण जी असांजी इच्छा आहे। लास्ट मैसेज फॉर ऑडियंस, ॾाढा सारा कमेंट्स आया, लॻभॻि 400-500 माण्हुनि तव्हांजी तारीफ़ कई आहे, ॾाढो ॾुखियो हिकु हिकु कमेंट पढ़ण, पर सभिनी खे मिक्स करे अगरि तव्हां थैंक यू चओ, हर कमेंट में तव्हांजी प्रशंसा या गुल माण्हुनि मोकिलिया आहिनि। वन थैंक यू मैसेज फॉर ऑडियंस सर। मां तव्हां सभिनी जो ॾाढो शुक्रगुज़ार आहियां ऐं ख़ासि तौर ते असांजो जेको इहो मोहित आहे, यानी हेॾी महिनत करे रहियो आहे। तव्हां सोचो था कीअं ही सॼो मांडाण ठाहे वेठो आहे। ऐं कॉन्ग्रेचुलेशन्स मोहित, यू आर डूइंग अ वंडरफुल जॉब। मां सभई सिंधी जेके ऑल ओवर द वर्ल्ड थैंक यू वेरी मच, ऐं झूलेलाल सभु ख़ैरु कंदो। ऐं जल्दी असां कॾहिं कॾहिं मूंखे प्रोग्राम ते बि घुराईंदा कयो, मां ईंदोसांव, ज़रूरु ईंदोसांव। थैंक यू, थैंक यू। So as I said earlier कि घनश्याम अंकल जो सेंस ऑफ ह्यूमर ॾाढो सुठो आहे ऐं हू ॾिसो ही माण्हूअ जी पंहिंजी बड़प्पन आहे, ही माण्हूअ जी वॾाई आहे कि एतिरी वॾी सेलिब्रिटी चए थी मूंखे प्रोग्राम ते घुरायो, मतिलबु हू केतिरा डाउन टू अर्थ आहिनि। वाकई इहा सुठी ॻाल्हि आहे। ऐं हिकिड़ो किस्सो मूंखे यादि थो अचे, मां घनश्याम अंकल स्क्रीन ते हुजनि त सुठी ॻाल्हि आहे, अगरि रहण चाहिनि ऑफ थियण चाहिनि तॾहिं सुठी ॻाल्हि आहे। हिकिड़ो किस्सो यादि थो अचे कि गुरु नानक देव साहिब खे हुननि जे शिष्यनि रोटीअ ते घुरायो। सर तव्हांजे व्यक्तित्व ते इहो किस्सो थो थिए
मां ज़रूर ऑडियंस खे ॿुधाइण चाहींदुमि, मुंहिंजे वॾनि मूंखे ॿुधायो गुरु नानक देव साहिब खे माण्हुनि रोटीअ ते घुराए करे वॾनि खे या गुरुनि खे घुराइबो आहे त सोफा लॻाइबा आहिनि, संदूल पाण सजाईंदा आहियूं, वियाणा रखंदा आहियूं, ईअं करे हुन शिष्य सभु कुझु पूरी व्यवस्था कई, पर जेॾीमहिल गुरु नानक देव साहिब रोटी खाइण आया त उहो पट ते अची वेही रहिया। त जे रोटी मोकिलाई हुई उनखे लॻो भई मां त हेॾा सोफा हेॾा पलंग सजाया आहिनि ऐं तव्हां पट ते छो वेठा आहियो? त गुरु नानक देव साहिब शायदि तव्हांजो जेकी निवड़ता आहे उहो ई जवाबु हो। त गुरु नानक देव साहिब चयो कि जेको पट ते वेहंदो आहे उहो कॾहिं किरंदो कोन्हे। So thank you. So grounded you are, तव्हां पंहिंजे पाण खे एतिरो grounded रखियो आहे, you are the best sir. Thank you sir, thank you, wish you all the best and super success with your show. Thank you. Thanks a lot, thank you so much घनश्याम अंकल। Thank you. ऐं Love you दोस्तों all. तव्हां ॾिठो घनश्याम अंकल खे, मां चाहींदुमि स्क्रीन ते मां ॾिसी वञा, घनश्याम अंकल खे वञणो आहे त दोस्तों तव्हां ॾिठो घनश्याम वासवाणी साहब खे मां हुननि खे अंकल चई रहियो पर हुननि जी ज़िंदगी एतिरी आहे कि हू मूंखां नंढा उमिरि में लॻनि था, मूंखां वधीक जवानी जूं ॻाल्हियूं हू करे सघनि था, मोहबत जी ॻाल्हियूं कंदा बि आहिनि, हुतां हुननि खे ॿुधंदा बि आहियो, जेॾी महिल हुननि किस्सा शेरो शायरी असां ॿुधंदा आहियूं, गज़लूं ॿुधंदा आहियूं त ईअं लॻंदो आहे कि 16-17 साल जो कोई युवक तव्हांजे साम्हूं ॻाल्हाए रहियो आहे। पर इज़त जी ॻाल्हि आहे, घनश्याम अंकल खे असां ॿुधोसीं। सुभाणे जो शो ठीक 6:30 बजे शुरू थींदो। तव्हां सभिनी सां रिक्वेस्ट आहे वधीक मां वधीक तादाद में हिनखे शेयर कयो। सुभाणे जा असांजा गेस्ट आहिनि नन अदर देन वन ऑफ द फाइनेस्ट सिंगर यूथ आइकॉन जतिन उदासी। स्क्रीन ते तव्हांखे ॾिसिजे थी अहिड़ी शख्सियत जंहिंजे पुठियां चांद लिखियल आहे, चांद ॾिसी रहिया आहियो, चांद सां गॾु आहे जतिन उदासी, हथ में गिटार आहे, ख़ूबसूरत पर्सनैलिटी आहे और मूंखे लॻे थो कि हिनखे ॿुधण लाइ असांजा वॾा बुज़ुर्ग जवान सभु गॾु थींदा। त प्लीज सुभाणे शाम जो 6:30 बजे लॉग इन करण न विसारिजो। थैंक यू सो मच, कीप शेयरिंग दिस, प्लीज शेयर कयो, वधीक में वधीक माण्हुनि ताईं पहुचायो। यूट्यूब चैनल सब्सक्राइब कयो, यूट्यूब ते भी प्रोग्राम लाइव हो। मूंखे लॻे थो मुंहिंजो एपिसोड नंबर 2 थैंक्स टू काजल चंदीरामानी दीदी वंस अगेन असांजो एपिसोड नंबर 1 हिट करण लाइ, ऐं थैंक्स टू घनश्याम वासवानी अंकल एपिसोड नंबर 2 हिट करण लाइ। रिमेनिंग 5 एपिसोड अञा बाक़ी आहिनि, 5 शख्सियतूं अञा बाक़ी आहिनि, कुझु नओं तव्हांजे लाइ खणी ईंदुमि, इहो वादो आहे। थैंक यू सो मच, आयो लाल सभई चओ झूलेलाल, ईअं ई तव्हां ख़ुशि रहो, मस्ती कंदा रहो, लव यू ऑल।